शायद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद भली कार। दोस्तों, रियासत ड्रामे जी ख़बर तव्हांखे ॾींदासीं, ख़ुशख़बरी ॾींदासीं ऐं पंहिंजा वेरी जी बि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों, रियासत ड्रामे खे हीउ जेको स्पेल शूट थी रहियो आहे, जेसीं ताईं इहो स्पेल फाइनल न थींदो तेसीं ताईं रियासत ड्रामो कोन ईंदो। रियासत ड्रामे जो हीउ स्पेल तमामु जल्द फाइनल थींदो, पोइ रियासत ड्रामो बि अची वेंदो। ऐं ॿी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां दोस्तों, हिकु त पंहिंजा वेरी हाई लेवल जो ड्रामो आहे, ॿियो त पंहिंजा वेरी ड्रामो जेको आहे ऐं इन खे तव्हां अहिड़े हिसाब सां ॾिसो, हाणे ड्रामो इहो खुटंदो कोन। हाणे जो किस्ता ईंदियूं रहंदियूं, शूटिंग बि लॻातार गॾोगॾु हली रही आहे ऐं ड्रामो बि हली रहियो आहे। हीअ 8-10 स्पेल ताईं ड्रामे खे नितो वेंदो ऐं रियासत ड्रामो हू केतिरनि वारनि जो आहे, उहो सिलो 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 पियो थो शूट थिए। मज़ो ई कोन्हे हुन ड्रामे में, माण्हू परेशान आहिनि, इंतज़ार में। ड्रामे जी कहाणी सुठड़ी आहे, पर हुन जा डायरेक्टर ऐं राइटर जो कसूर आहे। डायरेक्टर ऐं कंपनी ढिला आहिनि। कंपनी जेके केटियन आहे उन्हनि में को एतिरो बजट न आहे, मज़ो न आहे, तंहिंजे करे ड्रामो ईअं सिलो 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 पियो थो अचे। अगरि वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।